असांखे भी रोजगार करण जो हक़ ॾियो। शहदादकोट में आर्ट डेकोरेशन एंड शादी हाल एसोसिएशन लाड़काना डिवीजन जे अॻवाननि पारां एहतजाज कयो वियो। हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डिविजनल सदर निसारुल्लाह शेख, जनरल सेक्रेटरी मुकेश कुमार, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल शेख ऐं ॿियनि चयो त समूरे मुल्क जा कारोबार खुली विया आहिनि, पर अञा ताईं शादी हालनि ऐं डेकोरेशन वारनि जे कारोबार ते पाबंदी लॻल आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त शादी हालनि ऐं डेकोरेशन जे दुकाननि ते लॻल पाबंदी ख़िलाफ़ 13 जुलाई ते प्रेस क्लब में आॾो हलाइल मुल्कगीर एहतजाजी तहरीक खे हर सूरत में कामयाब करणो आहे त जीअं हुकूमत रोजगार खोलण जी इजाज़त ॾे। टंडोगलम जे हद में लॻंदड़ हफ़्तेवार तलहार मालपड़ी में माण्हुनि जा हुजुम लॻी आहे। ठेकेदारनि पारां ढोर मेन हैदराबाद रोड ते विकिरे लाइ बीहारिया विया 3 कलाकनि ताईं बदतरीन ट्रैफिक जाम हुअण करे मरीज़ ऐं मुसाफ़िर तड़पंदा रहिया। इंतज़ामिया तमाशाई बणिजी वई। मालपड़ी में पंजाब, बलोचिस्तान समेत सिंध मां वॾे तइदाद में ईंदड़ वापारियुनि जे रश सबबि इंतज़ामिया एसओपी ते बि अमल न कराए सघी। हिक तरफ़ कोरोना वायरस जो ख़तरो त ॿिए तरफ़ मालपड़ी हैदराबाद बदीन रोड ते लॻाइण सबबि मुख्य रोड 3 कलाक बंदि रहण सबबि इमरजेंसी में अस्पतालुनि तरफ़ ईंदड़ मरीज़ तोड़े मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ूं पेश अचण लॻियूं। तालके जे समाजी धुरनि गणतीअ जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मालपड़ी जे ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे एसओपी ते अमल करायो वञे। खैरपुर में डिप्टी कमिश्नर अहमद अली कुरैशी शहर में अवाम जे तफ़रीह लाइ क़ाइम वाहिद बिलाल पार्क जे उजड़ल हालत जो नोटिस वठंदे पार्क जो ओचितो दौरो कयो। दौरे दौरान डीसी खैरपुर चयो त शहर अंदरि करोड़ों रुपए जी लागत सां जुड़ियल पार्क खे ख़त्म थियण न ॾिबो। इन जी बहाली लाइ हर मुमकिन कोशिशूं वरितियूं वेंदियूं। डीसी खैरपुर लाॻापियल ऑफिसरनि सां गॾिजी बिलाल पार्क पहुची पार्क जो मुआयनो कयो। हुन चयो त पार्क जा इंतज़ाम शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे हवाले आहिनि। उन जी सार संभाल बि उन जी ज़िम्मेवारी आहे, पर जेतिरो पार्क अंदरि कमु थियणु खपे उहो न थी सघियो आहे। हुन हिदायत कंदे चयो त पार्क जे उजड़ी वञण जी 3 ॾींहंनि अंदरि तफ़सीली रिपोर्ट फ़राहम कई वञे। लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वेंदी। हैदराबाद लतीफ़ाबाद जे ॻोठ शामजी जी रवासी औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि इलाइक़े जे बासर औरत ऐं होसड़ी पुलिस ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते समन ठाकुर, हमीद ठाकुर, चंदर बागड़ी, आचर सोची ऐं ॿिनि इल्ज़ाम हणंदे चयो त इलाइक़े जी बासर औरत मीरा कोहली इलाइक़े में सरेआम फहाशी जा अॾा ऐं मंशियात हलाए रही आहे, जंहिंखे होसड़ी पुलिस जा ॿाहिरकार मुकमल सपोर्ट करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त मीरा कोहली राति देर सां गैर माण्हू घुराए खेनि तमामु घणो परेशान करे रही आहे ऐं गैर माण्हू संदन औरतुनि खे बि सख़्तु परेशान पिया कनि, जंहिंजी दांह होसड़ी पुलिस खे ॾिनी आहे, पर पुलिस बासर औरत सां मिलियल आहे। हुननि डीआईजी हैदराबाद, एसएसपी हैदराबाद समेत बस वारनि खे अपील कई त ॼाणायल बासर औरत ऐं होसड़ी पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।